जी नाज़रीन, मां कैमरामैन इफ्तिखार हुसैन थेबो सां गॾु मौलाबा थेबो कोटड़ी कबीर। जीअं त हींअर मां हिन वक़्तु अलसादा ट्यूशन सेंटर कोटड़ी कबीर मौजूदु आहियां, जिते सिंध जो सकाफ़त ॾियारो मल्हायो वियो ऐं तमामु सुहिणे नमूने सां ऐं बहितर नमूने सां मल्हायो वियो। असांखे हर तरफ़ जेको आहे सो सिंधी टोपी अजरक ऐं पटको नज़र आयो। मुख़्तलिफ़ शागिर्दनि जेको आहे सो टिबला पेश कया ऐं उन सां गॾु क़ौमी गीत ते झुमरियूं आहियूं। असांखे उन सिलसिले में अचो त हिते जेके उस्ताद साहिबान आहिनि उन खां पुछूं त जेको आहे सिंध सकाफ़त जे बारे में त उनजो छा चवणु आहे। साईं, सिंध जी सकाफ़त जो ॾियारो अॼु अलसादात ट्यूशन सेंटर ते मल्हायो वियो ऐं ॿारनि जी महिनत ॾिसी ऐं वालिदिन खे जेको आहे असीं ख़िराज तहसीन पेश कयूं था शौकत जरवार साहिब खे ऐं उनजी जेका सॼी टीम हुई ऐं हिते पिंडाल में जेके बि वेठल माण्हू हुआ सभिनी खे अजरक ऐं टोपियूं हिकु माहौल सुठो नज़र पियो अचे पियो, जन्नत जहिड़ो माहौल। ऐं सिंध जी सकाफ़त मुंहिंजा साईं इहा क़दीमी सकाफ़त आहे, का इहा अॼु जी सकाफ़त न आहे। ऐं टोपी ऐं अजरक असां फ़ख़ुर सां महिमाननि खे पाराईंदा आहियूं, जेका सिंध त छा पर सॼी दुनिया में मशहूरु आहे। ऐं इन ई प्रोग्राम जे तसलसल सां मां हिकिड़ो पैगाम ॾियणु थो चाहियां त जेके बि शागिर्द किथे बि हुजनि, चाहे मुल्क कहिड़े बि मुल्क में रहनि, त बाबा किताबनि सां दिलि लॻायो, किताबनि खे पढ़ो ऐं अदर एक्टिविटीज़ खे छॾियो। सोशल मीडिया ते जेके अवां गेम्स वग़ैरह खेॾो था उन्हनि खां पासो कयो। हीउ अॼु जो दौरु जेको आहे उहो कॉम्पिटिशन जो दौरु आहे। असांखे जेपनीज़ जी जेका आहे न उहा हिकु रवायत बरक़रार रखणी पवंदी। जीअं जेपनीज़ चवंदा आहिनि त इफ़ अदर्स कैन डू वाई कैन नॉट आई, जेकॾहिं ॿिया करे सघनि था त मां छो नथो करे सघां। जेकॾहिं असां में इहा एबिलिटी पैदा थींदी, किंग ब्रूस ऐं स्पाइडर वांगुरु ॾिसो, जॾहिं उहो स्पाइडर 10 दफ़ा किरी पवंदो आहे पर वरी बि आख़िरी दफ़े पंहिंजे घर में वञी पहुचंदो आहे, तॾहिं त चयो अथनि त ट्राई इज़ द की ऑफ सक्सेस। कोशिश कंदा रहो, नाकामी बि ज़िंदगीअ जो हिसो आहे, कामयाबी बि ज़िंदगीअ जो हिसो आहे। इन कामयाबीअ जे अंदर ई तव्हांजी नाकामी बि लिखियलु आहे। सो किताबनि सां दिलि लॻायो, तइलीम खे आम कयो, पंहिंजो नालो रोशन कयो, वालिदिन जो नालो रोशन कयो ऐं सोशल मीडिया खां पासो कयो। उन जेके गेम्स वग़ैरह कोटली कबीर में अलसादात सेंटर ते जेको अॼु सकाफ़ती ॾियारो मल्हायो ऐं सकाफ़ती ॾियारो त पूरी सिंध अंदरि मल्हाइनि था पिया। डिसंबर जो महीनो ईंदो आहे त पहिरीं डिसंबर खां वठी आख़िरी माना तारीख़नि ते जेको आहे सकाफ़ती ॾियारा मल्हाईंदा आहिनि। असुल असांजी जेका सुञाणप आहे टोपी अजरक आहे, टोपी अजरक खे उजागर करण जे लाइ जेको हीअ ॾियारा मल्हायूं पिया। ऐं जॾहिं आसिफ ज़रदारी सदर थियो उनजी जेको टोपी पातईं त उन में निजी टीवी जेको उर्दू मीडिया आहे उन हिकिड़ो इंसर्ट कयो त तव्हां पाकिस्तान जा सदर थी तव्हां सिंधी टोपी था पायो। उन खां बाद जेको आहे वरी सिंधी चैनलनि ऐलान कयो, उन में अलीकाद साहिब जो वॾो माना हुयो त जेको पंहिंजो कल्चर डे आहे, जेको सकाफ़त आहे 5000 साल पुराणी आहे, त उनखे छो न असां उजागर कयूं। उन हवाले सां उन खां बाद जेको ऐलान थियो, ऐलान खां पोइ जेको आहे माशाअल्लाह पूरी सिंध जे अंदरि नंढनि वॾनि शहरनि में पर ॻोठनि गिटियुनि गलियुनि में बि सकाफ़ती ॾियारो मल्हाईंदा आहिनि। नंढड़ा ॿार जेके टोपी अजरक पाए वॾो जोश ऐं जज़्बे सां मल्हाईंदा आहिनि। ऐं असां जेको कल्ह जेको हिकिड़ो दावत इस्लामी जेको हिकिड़ो प्रोग्राम कयो आहे, प्रेस क्लब जे अॻियां जेके सिंध जेके नंबर प्लेट हो गॾियां ते चाढ़े जेको आहे माना हिकिड़ो वीडियो ऐं हिकिड़ो एहतिजाज रिकॉर्ड करायो अथनि। असां हुनजी सख़्तु लफ़्ज़नि में मज़म्मत कयूं था ऐं असां उन्हनि खे ॿुधायूं था त दावत इस्लामी अगरि माफ़ी न वरिती त इंशा अल्लाह ताला दावत इस्लाम जे जेके बि हिते यूनिट आहिनि या ऑफिस आहिनि असां उन्हनि जो घेरा कंदासीं, असां एहतिजाज रिकॉर्ड कराईंदासीं। छो त असां उन तहज़ीब उन धरती जा वारिस आहियूं जीअं मोहम्मद मुस्तफ़ा ॻाल्हि कई आहे, उन धरती जा वारिस आहियूं जीअं इमाम हुसैन ॻाल्हि कई आहे, उन धरती जा वारिस आहियूं जीअं शाह अब्दुल लतीफ़ भिटाई आहे, उन धरती जा वारिस आहियूं जीअं कलंदर लाल शहबाज़ जी धरती जी आहे, जेको हुते उहो कलंदर लाल शहबाज़ आहे। पर हिते जेके कुझु गद्दार ऐं जेके कुझु जेके इंडिया खां आया, जेको पंजाब चवनि पियो त पाकिस्तान अॻिते आहे, अॻिते वञो, सिंध जे अंदरि उहो मोकिले पियो। पर उहे अॼु गद्दार बि जेको टोपी अजरक जी ॻाल्हि था कनि, असां हुननि खे ॿुधाइण था चाहियूं त सिंध जो शऊर जागी चुको आहे। सिंध जेको आहे हींअर बाक़ाइदे सां पंहिंजे शऊर में आहे ऐं नंढा वॾा ॿार जेके ॼाणनि था त असां उन तहज़ीब खां वठी करे तयारियूं कनि पिया। माना असां ईअं महसूस पिया कयूं मुख़्तलिफ़ इदारनि में असां बि पढ़ायूं था पिया, पर ही कोटड़ी कबीर जा ॿार बि घटि न आहिनि। बस मक़सदु इहो आहे जो मुख़्तलिफ़ टीचर वॾा वॾा जेके टीचर आहिनि इन सकाफ़त जेका पुराणी तहज़ीब माण्हू उजागर करे थो, इन मां असांखे ख़बर पवे थी त असांजी सकाफ़त आहे कहिड़ी। असांजी सकाफ़त महिमान नवाज़ी ते मुश्तमिल आहे, इज़त एहतराम ते मुश्तमिल आहे। ॿारनि पेश कयो, इलाही सारा महिमान आया, सभिनी महिमाननि जा लख लाइक एहसान जो असां ग़रीबनि जे काल ते सॾ ते आया ऐं असांजे प्रोग्राम खे चार चंड लॻाए छॾिया। ख़ुसूसन स्पेशली असीं थैंक्स शुक्रगुज़ारियूं छा मौला बख़्श जा वॾियूं महिरबानी। थैंक यू। पाण फिदा हुसैन वदन पोटो
सेफ जे दर जो पार्टनर आहियां पाण। अलहमदिल्ला अॼु हिते आयासीं साईं शौकत साहब वटि। साईं जो सेंटर आहे पंहिंजो कोचिंग सेंटर आहे, उते कल्चर डे मल्हायो वियो तमामु ख़ूबसूरत अंदाज़ सां। ॿारनि बि तमामु घणी महिनत पे कई ऐं सुठे ई परफॉर्मेंस ॾेखारी माशाल्लाह, ऐं तमामु बहितरीनु रिज़ल्ट हुयो माशाल्लाह। वालिदेन उस्ताद ऐं ॿिया दोस्त खोड़ सारा आया जिन हिते अची जेको आहे सो ॿारनि जी सरगर्मी ऐं ॿारनि जो कमु ॾिठो माशाल्लाह। माशाल्लाह असांखे ॾाढो प्रोग्राम बहितरीनु बणियो ऐं अलहमदिल्ला सिंधी सकाफ़त अॼु कोन 5 साल पुराणी आहे ऐं इंशा ताला इहा दाइम क़ाइम रहंदी। ऐं असांखे ॾाढी ख़ुशी थी अॼु सकाफ़त ॾियारो आहे जो दोस्तनि असांखे रिस्पॉन्ड ऐं इज़त हुई मान ॾिनो असांखे तमामु ॾाढी ख़ुशी थी। इन खां जेको आहे सो बहितर भलो आहे।